नासिब ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं इतलात खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं इमरान ख़ान ख़िताब में मोदी जी पढ़ी पॉलिसी खे सलाम पेश कयो, मतिलबु पंहिंजी पढ़ी पॉलिसी जी नाकामी खे अवां तस्लीम कयो था। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सईद गनी चयो त पहिरीं वज़ीर आज़म चवंदो हो त आउं शुक्र अदा कयां थो त मुख़ालिफ़ धिर वारनि बेतमादी रिथांदी। सईद गनी चयो त इमरान ख़ान पहिरीं चवंदो हो त बेतमादी रिथ ते सिंध ऐं ज़रदारी जो पैसो लॻी रहियो आहे। हाणे चई रहियो आहे त इहो सभु कुझु अमेरिका जे इशारे ऐं पैसे ते थी रहियो आहे। सईद गनी चयो त क़ौम खे ख़बर पवणु घुरिजे त इमरान ख़ान वॾो कूड़ो आहे। इमरान ख़ान लंडन पाकिस्तानी मुसलमान ख़िलाफ़ यहूदी सालिजी कंपेन हलाए पियो। अकबर एस बाबर चयो त इमरान ख़ान बश लाइ दुआ कई हुई त इलेक्शन खटे। पीपल्स पार्टी जी हुकूमत नेटो जी सप्लाई बंदि कई हुई। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया इतलात खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं इमरान ख़ान ख़िताब में मोदी जी पढ़ी पॉलिसी खे सलाम पेश कयो, मतिलबु पंहिंजी पढ़ी पॉलिसी जी नाकामी खे अवां तस्लीम कयो था। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सईद गनी चयो त पहिरीं वज़ीर आज़म चवंदो हो त आउं शुक्र अदा कयां थो त मुख़ालिफ़ धिर वारनि बेतमादी रिथांदी। सईद गनी चयो त इमरान ख़ान पहिरीं चवंदो हो त बेतमादी रिथ ते सिंध ऐं ज़रदारी जो पैसो लॻी रहियो आहे। हाणे चई रहियो आहे त इहो सभु कुझु अमेरिका जे इशारे ऐं पैसे ते थी रहियो आहे। अवां खे आगाह कई पिया इतलात खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं इमरान ख़ान ख़िताब में मोदी जी पढ़ी पॉलिसी खे सलाम पेश कयो, मतिलबु पंहिंजी पढ़ी पॉलिसी जी नाकामी खे अवां तस्लीम कयो था। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सईद गनी चयो त पहिरीं वज़ीर आज़म चवंदो हो त आउं शुक्र अदा कयां थो त मुख़ालिफ़ धिर वारनि बेतमादी रिथांदी। सईद गनी चयो त इमरान ख़ान पहिरीं चवंदो हो त बेतमादी रिथ ते सिंध ऐं ज़रदारी जो पैसो लॻी रहियो आहे। हाणे चई रहियो आहे त इहो सभु कुझु अमेरिका जे इशारे ऐं पैसे ते थी रहियो आहे।